जरवा रिपोर्टर मुश्ताक अली लगारी जरवार लग ॻोठ ठारू लगारी ॻोठ अज़ीम कोटो में बरसाती पानी हेठ रस्ते ते 3 खां 4 फुट बीठल ॻोठाणनि जी ॻोठ मां लॾपड़ाण जारी। 6 खां वधीक घर ॻोठ खां ॿाहिरि रोडनि ते वेठल आहिनि। ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त असांजो 10 खां मथे घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। ॻोठाणो वॾेरो नाज़मुद्दीन लगारी, बगा लगारी, पांडी लगारी, यासीन लगारी, सोबो लगारी, ॿियनि नादिर खान लगारी, केसर खान बोज़दार, अली गोहर खान महर, मोहम्मद बख्श खान महर ऐं डीसी घोटकी ऐं ॿियनि वसरनि खे अपील कई आहे त असांजे घरनि जी लाइ माली मदद ऐं राशन ॾिनो वञे त असां मिसकीन माण्हू अलाह जे आसिरे वेठल आहियूं। हिन महिल ताईं को बि सरहंदी वारो न पहुतो। ख़ुदारा असांजी जान ऐं माल बचायो, वधीक नुक़सान खां बचायो। पर असांजी जेकी ज़बून हालत थी वई आहे असांजे कमरनि जी, असां पाण बुख ते वेठा आहिनि। असांजा ॿार, असांखे हालत आहे, बरसाति ॾाढी मारी ज़ुल्म थी वियो आहे। असां सां न रस्तो बचियो आहे, न फसल, न का शइ बची आहे। असांजी महिरबानी करे जेको बस वारा आहिनि, नादर अकमल खान लगारी खे वधीक असांखे प्यारो घुरंदो आहे। असां उन जी क़ौम जा बि आहियूं, सरदार आहे असांजो चीफ। असांजी मदद कराई वञे। असां किरोना में बि उन मदद कराई असांजी। हाणे बि उन खे तर्स पवंदो, पर जेके बि बस वारा आहिनि, ख़ालिद अहमद खान आहे या पंहिंजो रेंबे खान आहे या कैसर खान आहे या मीर चाकर खान आहे, असांजी मदद कराई।